वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना फरमायो त क़ौम लाइ तालीम ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त कंहिं बि क़ौम जी तरक़ी तालीम सां लाॻापियल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त दहशतगर्दी मुल्क लाइ वॾो चैलेंज आहे। अवां खे आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त तालीम खां सवाइ का भी क़ौम तरक्की नथी करे सघे। तालीम बाबति कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान में 2 करोड़ 60 लख ॿारनि जो स्कूल न वञणु वॾो चैलेंज आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना फरमायो त क़ौम लाइ तालीम ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त कंहिं बि क़ौम जी तरक्की तालीम सां लाॻापियल आहे ऐं वधीक हुन चयो त दहशतगर्दी मुल्क लाइ वॾो चैलेंज आहे। नाज़रीन खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त तालीम खां सवाइ का भी क़ौम तरक्की नथी करे सघे। तालीम बाबति कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान में 2 करोड़ 60 लख ॿारनि जो स्कूल न वञणु वॾो चैलेंज आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना फरमायो त क़ौम जे लाइ तालीम ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त कंहिं भी क़ौम जी तरक्की तालीम सां लाॻापियल आहे। हुन इहो बि चयो त दहशतगर्दी मुल्क लाइ वॾो चैलेंज आहे। तालीम बाबति कॉन्फ्रेंस के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान में 2 करोड़ 60 लख ॿारनि जो स्कूल न वञणु वॾो चैलेंज आहे। तालीम खां सवाइ का भी क़ौम तरक्की नथी करे सघे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना फरमायो त क़ौम जे लाइ तालीम ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। हुन चयो त कंहिं भी क़ौम जी तरक्की तालीम सां लाॻापियल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त दहशतगर्दी मुल्क लाइ वॾो चैलेंज आहे।